नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत जे लॉकडाउन जे ऐलान खां पोइ अॼु पीर जे ॻोठ में 15 ॾींहं भी दुकान बंदि आहिनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली पंहिंजी रिपोर्ट में। पीर जे ॻोठ में लॉकडाउन खां पोइ जेको हितां जो पुरित तबिको आहे उहो सख़्तु परेशानी में मुब्तला थी आहे। रक्षा इत्तेहाद पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एहतिजाजनि हथनि में गाहु खणी नारेबाज़ी कई आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। इहो चवणु आहे त ग़रीब आवाम खे कुझु बि न मिलियो आहे। अॼु ॾींहं ताईं जेको आहे 15 ॾींहं थियो आहे जेको आहे असांखे गाहु खाई रहिया आहियूं। अॼु भला छा खाऊं असां सां वॾी नाजाइज़ी आहे। अॼु ॾींहं ताईं असांखे कुझु बि न मिलियो आहे। न साईं, न चेयरमैन मुख़्तियारकार न चेयरमैन कयो आहे तावन, कंहिं बि असां ऑफिसर तावन न कयो आहे। असां वॾे नाहक में आहियूं। मज़दूर माण्हू असां मोटर साइकिल हलाए पंहिंजो जेको आहे रोज़ी कंदा आहियूं। असांजी रोज़ी बंदि लॻी पई आहे। असां सां वॾी नाजाइज़ी आहे। अॼु ॾींहं ताईं असांखे का शइ न मिली आहे। हुकूमत खां कहिड़ी अपील कयो? हुकूमत खे इहा ई अपील आहे त असां ग़रीब घर वेही छा कयूं, छा खाऊं। असांखे जेको आहे हुकूमत खे इहा ई अपील आहे त महिरबानी करे असांखे राशन ॾिनो वञे। जे अगरि राशन नथो ॾिनो वञे त पोइ असां हड़ताल कयूं, ॿियो छा कयूं भला। असां बुख ते मरी चवणु आहे त रक्षा ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिन महिल ताईं अॼु 15 ॾींहं 15 ॾींहं थी विया आहिनि। बिल्कुलु घरनि में बंदि वेठा आहियूं। लॉकडाउन जी सूरत में न रक्षा कढी था सघूं न कुझु। ग़रीब पुरियत आहियूं, छा खाऊं छा पीऊं का सम्झ में। ग़रीब माण्हू रक्षो हलाईंदा आहियूं। साईं 15 ॾींहं आहे बेरोज़गार घर वेठा आहियूं। आला अमलदारनि खे अपील थी कजे त असां ग़रीबनि जी सार लधी वञे। असां रक्षनि वारा सॼो ॾींहुं रक्षो वाहे वाहे थकिजऊं। हाई 15 ॾींहं घर बीठो आहे रक्षो। असांखे खाइण लाइ कुझु कोन्हे। मजबूरी तौरु असां गाहु खाइण ते मजबूर थी पिया आहियूं। कोई बि सार नथो लहे। जंहिं वटि जेको माल अचे थो हर को पंहिंजो पेट भरियूं बीठो आहे। ग़रीब जो कोई जेॾे वञ उहो चए थो मैसेज कर मैसेज कर मैसेज कर। रिप्लाई अचे थी फलाणे सां राब्तो कर, उन ॾे वञ, उहो चए थो फलाणे ॾे वञ, फलाणो चए थो फलाणे ॾे वञ। 15 ॾींहं आहे ग़रीब माण्हू असांजी चुल्हि बेरो थी वई आहे, बंदि लॻी पई आहे। हे गाॾियूं असांजी उस ते बीठियूं आहिनि। भला असां पाण खे साड़ियूं छा कयूं। हे लॉकडाउन आहे, मजबूर माण्हू। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।